अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़लम्मा अताहा नूदिया या मूसा इन्नी अना रब्बुका फ़ख़्लअन अलैक इन्नका बिलवादिल मुक़द्दसि तुवा व अना अख़्तरतुका फ़स्तमि लिमा यूहा इन्ननी अनल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा इन्ननी अनल्लाहु ला इलाहा इल्ला अना फ़अब्दुनी व अक़िमिस सलाता लिज़िक्री इन्नस्साअता आतियतुन अकादु उख़्फ़ीहा लितुजज़ा कुल्लु नफ़्सिन बिमा तसआ फ़ला यसुद्दन्नका अन्हा मन ला युमिनु बिहा वत्तबअ हवाहु फ़तरदा। कुरान करीम में अल्लाह ताला पंहिंजा जा बजा अस्मा भी ज़िक्र कया आहिनि। उहे सिफ़ाती नाला आहिनि। सिफ़ात ही जे ज़रिए सां अल्लाह जी वॾाईअ खे, किब्रियाईअ खे, क़ुदरत खे मालूम करे सघिजे थो। जीअं पुठियां लहुल अस्माउल हुस्ना अल्लाह जा सुठा नाला आहिनि। ॿिए हंधि अल्लाह फरमायो फ़दऊहु बिहा, अल्लाह जा सुठा नाला आहिनि, तव्हां उन्हनि जे ज़रिए सां अल्लाह खे पुकारींदा करियो त इन सां अल्लाह जी रहमत मुतवजे थिए थी। इन करे बाज़ हज़रात आमाल में या कंहिंखे वज़ीफ़ो ॾिसण में अल्लाह ताला जे नालनि मां कंहिं न कंहिं नाले जो चवंदा आहिनि त फ़लाणो नालो पढ़ो। उहो त क़ुरान मां बि साबित थी वियो फ़दऊहु बिहा। अलबत्ता हू हेतिरे दफ़ा पढ़ो त उहो मक़सदु ईअं कोन हूंदो आहे त उहो मुतय्यन तरह हदीस में आयो हुजे त फ़लाणो नालो फ़लाणो इस्म हेतिरनि दफ़ा पढ़िजे। अलबत्ता एतिरो ज़रूरु आहे त उनखे बार बार पढ़िजे। बार बार पढ़ण जूं बरकतूं थियनि थियूं। त इन जे करे अल्लाह ताला जे अस्मा मां हिकिड़ो इस्म या मुअख़िर ऐं पोइ ते करण वारा, मुसीबतुनि खे टारण वारा। या मुअख़िर मुश्किलनि खे, आफ़तुनि खे, मुसीबतुनि खे परे करण वारा। त चयो वञे थो किताब शिफ़ा में आहे त 100 दफ़ा अगरि जेको माण्हू रोज़ाना हिन खे पढ़े या मुअख़िर त कहिड़ी बि मुश्किल हूंदी अल्लाह ताला उनखे टारे छॾींदो। बहरहाल इन्हनि आयतुनि में अल्लाह फरमायो फ़लम्मा अताहा नूदिया या मूसा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम परियां जो बाहि ॾिठी। बिज़ाहिर बाहि हुई, हक़ीक़त में नार कोन हो, नूर हो। त इन करे पंहिंजे अहले खाना खे इहो चई त तव्हां हिते तरसो ऐं आऊं वञो थो तहक़ीक़ करियां। का बाहि या चणक को टांडो खणी अचां त जीअं सीअ जो इंतज़ाम थिए। अंबिया अलैहिस्सलाम बि असबाब जा मुहताज हूंदा आहिनि। या वरी उते को शख़्स हुजे त उन खां रस्तो पुछां, छाकाणि जो रस्तो बि मालूम कोन पियो थिए। त बहरहाल फ़लम्मा अताहा, पोइ जॾहिं उन बाहि वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम आया
मुस्नद अहमद में अचे थो त अजीब कैफ़ियत ॾिठूं त हिकिड़ो वणु आहे ऐं उन जे मथां बाहि आहे जेका भड़के पई। जिते गैस निकिरंदो आहे त उते बि असीं ॾिसंदा आहियूं त मथां चिमनी हूंदी आहे, उन मां बाहि पई निकिरंदी आहे। त बेज़ाहिर उहो वणु आहे, उन मां उन ते बाहि आहे ऐं जेका भड़का पई ॾिए। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त उहा बाहि उन वण खे साड़े कान पई, बल्कि उहो वणु साओ आहे त पहिरें खां वधीक साओ पियो लॻे, ख़ूबसूरत पियो लॻे। ऐं उहा बाहि जेका आहे सा बि अजीब पुरकशिश पई लॻे। इहा अजीब ॻाल्हि त बाहि जो कमु त साड़णु आहे, हिते साड़े कान पई, मुरझाए बाहि, कंहिंखे कारो कंदी आहे बाहि, कारो बि कान पई करे, वणु साओ पियो थिए, वधीक पुरकशिश पियो थिए, ताज़ो पियो थिए, उन में ताज़गी पई अचे। त इहो चयो वेंदो आहे न जहन्नम में ये शयातीन कीअं वेंदा हुआ त ख़ुदि बाहि आहिनि, त उन्हनि खे इन जो छा असरु थींदो, त बाहि जो असरु थींदो। अल्लाह ताला बाहि में सिफ़तूं रखियूं आहिनि त उहा बाहि उन्हनि जे लाइ अहिड़े क़िस्म जी हूंदी जेका उन्हनि जहन्नमिन जिन्नात खे साड़ींदी जीअं इंसाननि खे साड़े थी। पर बहरहाल हीअ त बाहि बि कान हुई, त नूर हो, अल्लाह ताला जी झलक हुई। उन झलक जे करे पर बिज़ाहिर ईअं पियो लॻो त बाहि आहे, भड़का पई खाए ऐं वणु वधीक ताज़ो पियो थिए, साओ पियो थिए। कुझु देरि त इन हैरत में रहिया त ही छा माजरा आहे। पोइ पंहिंजो मक़सद जो फ़िक्र थियो त कीअं बाहि खे हासिलु कजे, त इंतज़ार में रहिया त मथां का चिणग लहे या का शइ वण मां टुटी, को टांडो लहे त उनखे खणी पंहिंजो मक़सदु हासिलु कजे बाहि जो। पर मथे वण मां का शइ छणे बि कान पई, का चिणग कान पई छणे, को पन कोन पियो छणे। त पोइ वरी पाण पासनि में ॾिठूं त किथे के कख हुजनि, काना हुजनि, उन्हनि खे गॾु कयूं। उहे गॾु करे ख़्यालु कयूं त इन बाहि जे वेझो वञिजे ताकी इहे काना सड़नि, त जीअं बाहि जे वेझो वञनि त उहा बाहि परते थियो वञे। ऐं बाज़ रिवायतुनि में आहे त बल्कि अॻियां वधे त उन जी तपिश खे मूसा अलैहिस्सलाम बर्दाश्त न करे सघनि। आख़िर तजल्लीअ बारी ताला हुई त पाण पुठिते हटियो वञनि। त इहा कैफ़ियत रही, कंहिं महिल अॻिते वधनि त बाहि वधियो वञे, ऐं वरी जे कंहिं दर्जे में बाहि जे वेझो थियनि त बाहि हिन ॾे वधे, जंहिंजे करे ही पुठिते हटियो वञनि। इन ई हैरत में हुआ त अचानक आवाज़ आयो, नूदिया या मूसा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे आवाज़ ॾिनो वियो, ए मूसा। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम रिवायतुनि में अचे थो त फ़रमायो त लब्बैक, आउं हाज़िर आहियां। अजीब ॻाल्हि इहा हुई त इहो जेको आवाज़ु हो या मूसा जो, इहो चइनी पासनि खां हो। आवाज़ु हिकिड़े पासे खां हूंदो आहे, मथां बि हो, साए ॾाए बि हो, पुठियां बि हो। इहा बि हैरत जी ॻाल्हि। ऐं मज़ीद इहो त इहो आवाज़ु मूसा अलैहिस्सलाम सिर्फ़ु कननि सां कोन ॿुधो, बल्कि जिस्म जे हर उज़वे खां, हर अंग खां, हर उज़वे सां ॿुधो। इहा अञा वधीक हैरत जी ॻाल्हि। जीअं क़यामत जे ॾींहुं ही उज़वा बि ॻाल्हाईंदा, हिते नथा ॻाल्हाइनि। त अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जे जिस्म जे हर उज़वे में इहा सलाहियत रखी।
तो हर वो आवाज़ पे ॿुधे। इहा बि हैरत जी ॻाल्हि। ऐं इहो मूसा अलैहिस्सलाम जे ज़हन में ॻाल्हि आई त हीअ आवाज़ त अचे पियो। अर्ज़ कयूं, रिवायात में अचे थो त हीअ आवाज़ या अल्लाह अव्हां जो आहे या कंहिं फ़रिश्ते जो आहे। तो अल्लाह ताला जे तरफ़ां जवाबु आयो, इन्नी अना रब्बुक, हीअ मुंहिंजो आवाज़ु आहे ऐं बेशक आऊं तुंहिंजो रब आहियां। त इहो अल्लाह जे तरफ़ां आयो। त इहो अल्लाह कलाम कयो। कलाम हिकिड़ो हूंदो आहे लफ़्ज़ी, ॿियो हूंदो आहे नफ़्सी। अल्लाह ताला जो कलाम नफ़्सी उहो त क़दीम आहे, पर अल्लाह ताला जो कलाम लफ़्ज़ी जेके लफ़्ज़ पाण फ़रमायूं त इहो हादिस आहे या क़दीम आहे। उलमा फ़रमाइनि था त उहो बि क़दीम आहे। हादिस तॾहिं थिए जॾहिं अहिड़े उज़्वे खां सादिर थिए जेको हादिस हुजे। अल्लाह त क़दीम आहे त उन जी ज़ात मां सादिर थियण वारो कलाम बि हादिस कोन थींदो, क़दीम थींदो। ऐं हादिस उहो थींदो आहे जेको सिर्फ़ु कननि सां ॿुधो वञे, हर उज़्व सां ॿुधो वञे, त उहो बि हादिस कोन हूंदो आहे। त अल्लाह जो कलाम नफ़्सी हुजे, कलाम लफ़्ज़ी हुजे, सभु क़दीम आहिनि। जीअं अल्लाह अज़ली अबदी, अल्लाह जो कलाम बि अज़ली ऐं अबदी, खा उहो कलाम नफ़्सी हुजे चाहे लफ़्ज़ी हुजे। इन्नी अना रब्बुक, बेशक आऊं तुंहिंजो रब आहियां। मूसा अलैहिस्सलाम खे यकीन थी वियो। सुवाल आहे त इहो कीअं यकीन थियो? त अल्लाह ताला हम कलाम आहे त ईअं चई सघिजे थो त खेनि इहो यकीन अची वियो त हीअ अल्लाह ही जो कलाम आहे जो आऊं मुंहिंजो हर उज़्व ॿुधे पियो। ऐं हीअ अल्लाह जो कलाम आहे जो उते ई निकिरे पियो, जेका बिज़ाहिर बाहि आहे लेकिन साड़े कान पई। ए अजीब व ग़रीब क़िस्म जूं शयूं ॾिसी करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे यकीन थी वियो त हीअ अल्लाह जो कलाम आहे। इन्नी अना रब्बुक, हे कैफ़ियतूं थींदियूं आहिनि तो यकीन अची वेंदो आहे दिलि में त हीअ मिन जानिबिल्लाह कलाम आहे। इन्नी अना रब्बुक फ़ख़्लान अलैक, पाण चूंकि उन वक़्तु जुतियूं पायो बीठा हुआ, इन करे हुकुम थियो त अव्हां पंहिंजे जुतियुनि खे लाहे छॾियो। इहो अदब आहे त का मुक़द्दस जॻह हुजे, पाकीज़ा जॻह हुजे, त हुनजो अदब आहे त पोइ उते माण्हू पेर उघाड़ा करे। त चूंकि हीअ बि वादी जंहिंजो नालो तुवा आहे, त इहा बि मुक़द्दस वादी हुई। इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा, बेशक अव्हां अहिड़ी वादी में हो जेका पाकीज़ा आहे, जंहिंजो नालो तुवा आहे। जेको जबल हो तूर सीना, उन जे दामन में खे वादी चइबो आहे। त उन जे दामन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम बीठा हुआ। ॿुधायो वियो त हीअ पाकीज़ा जॻह आहे, तॾहिं छो जो अल्लाह ताला जी तजल्लियात जो मर्कज़ आहे। अहिड़े तरीक़े सां मस्जिद हराम, मस्जिद नबवी, मस्जिद बैतुल मक़दिस, ये मुक़द्दस जॻहियूं आहिनि, एहतराम जूं जॻहियूं आहिनि। त अदब आहे त हिते बिना जुतीअ जे हुजे, जुतीअ खे लाहिजे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा खां नमाज़ जूतियुनि समेत बि पढ़णु साबित आहे, तो जाइज़ आहे। लेकिन अक्सर पाण नमाज़ बिना जुतियुनि जे जुतियूं लाहे पढ़ी अथनि। इन करे अदब इहो आहे, संदन जुतियूं ईअं बूट वांगुरु कोन हुयूं या स्लीपर वांगुरु कोन हुयूं, बसि ईअं जीअं चाकड़ी थिए थी। कंहिं ज़माने में चाकड़ी नुमा काठी हूंदी, उन ते संदन पेर हूंदा,
वरना ही बूट वग़ैरह पाए त नमाज़ नथो माण्हू पढ़ी सघे, छो जो पोइ पेर ज़मीन ते कोन लॻनि। हू जुती जंहिंजो अक्स अचे थो त उन में पेर ज़मीन ते लॻी सघे थो। फ़ख़्ला नाले हिते उलमा फरमायो त छाजे करे हुकुम थियो त जुतियूं लाहियो, त हिकिड़ो सबबु त इहो ई आहे त जाइ मुक़द्दस आहे। जॾहिं जाइ मुक़द्दस हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु इहो ई फरमायो त जाइ चूंकि मुक़द्दस हुई त अदब जी तक़ाज़ा आहे त उते जुतियूं लाहिजनि। ऐं बाज़ उलमा फरमायो त इहा जुती जंहिं जानवर जी हुई उहो जानवर शरी तरह ज़िबा कोन कयो वियो हो, मुर्दार हो, त मुर्दार जी खल नापाक थींदी आहे। इन करे हुकुम मिलियो त पंहिंजियूं जुतियूं लाहियो। ॿई ॻाल्हियूं थी सघनि थियूं, हिकिड़ी ॻाल्हि बि थी सघे थी। अल्लाह फरमायो इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुवा, पाकीज़ा जाइ जेका आहे उनजो एहतराम हिन मां मालूम पियो थिए। इन करे पाण हिकिड़े मौक़े ते हिकिड़े सहाबीअ खे ॾिठूं त क़ब्रस्तान में उनखे जुतियूं आहिनि, ॿिनि क़बरुनि जे विच में। हिकिड़ो त क़ब्रस्तान मां माण्हू लंघे थो, गुज़रे थो, कंहिं ख़ासि क़बर ते वञे थो, ॿियो वरी ॿिनि क़बरुनि जे विच में जाइ हुई त जुतियूं त पाण हुनखे फरमायूं त जुतियूं लाहे छॾ। त हिन में एतिराम आहे, क़बर वारे जो बि एतिराम आहे या तहदीम आहे। थी सघे थो क़बर वारो नेक साले हुजे जंहिं ते अल्लाह ताला जूं रहमतूं नाज़िल थींदियूं हुजनि, त पोइ नामुनासिब आहे त पेर उन में जुती पातल हुजे। इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुवा। अल्लाह मज़ीद फरमायो व अनख्तरतुक, मज़ीद आहे त मूं तव्हांखे चूंडे छॾियो आहे, मुंतख़ब कयो आहे, यानी रसूल बनायो आहे। जंहिंजे करे फ़स्तमे लिमा यूहा, कन ॾेई ध्यान सां तवज्जो सां ॿुधो उनखे जेका तव्हां ॾे वहई कई वञे थी। असांजे तरफ़ां जेको कलाम थो थिए उनखे तवज्जो सां ॿुधो। वहई आहे अल्लाह ताला जो कलाम, उनखे वहई चइबो आहे। त इन में उलमा फरमायो त जॾहिं माण्हू क़ुरान ॿुधे असांजे साम्हूं, त हिन वक़्तु जेका वहई आहे सो क़ुरान आहे। तौरात, इंजील, ज़बूर उहे त हाणे कोन आहिनि, जेके आहिनि त उन्हनि में रद्दो बदल थियल आहे। क़ुरान करीम असली शक्ल में आहे त उनजो अदब आहे त सभु कम छॾे पंहिंजो पूरे जिस्म खे उन ॾे मुतवजे करे। फ़स्त में इस्तिमा, हिकिड़ो त फ़स्मा आहे ॿुध, ॿियो फ़स्त में तवज्जो सां ॿुध, यानी पंहिंजे हर उज़्वे खे हरकत खां रोके छॾ ऐं पूरे जिस्म सां हमातन मुतवजे थी ॿुध। फ़स्त में लिमा यूहा। त क़ुरान खे जे ॿुधण जे अदब मां हिकिड़ो अदब इहो आहे त उन में कंहिं ॿिए कम में मसरूफ़ न हुजे। का तस्वीर खणी पियो पढ़े, भई मौली साहब जो बयानु पियो हले, उहो बि ॿुधां ऐं पंहिंजी विर्द बि करियां, या कंहिं सां ॻाल्हाए पियो, कंहिं सां गुफ़्तगू करे पियो, इहो सभु आदाब जे ख़िलाफ़ु आहे। बल्कि पूरे जिस्म सां मुतवजे थिए। ॿियो जंहिं महिल माण्हू तवज्जो सां ॿुधंदो आहे त निगाह खे हेठि कंदो आहे, त निगाह खे हेठि रखे त पोइ उन जी जेका हक़ीक़त आहे सा पूरी तरह सम्झ में ईंदी आहे। हिते मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो फ़स्त में लिमा यूहा, ख़ासि कलाम जेको तव्हां ॾे वहई कयो थो वञे उन खे अवां पूरे तवज्जो ऐं ध्यान सां हर क़िस्म जे मशगूलियत खां पाण खे फ़ारिग़ करे तवज्जो सां ॿुधो।
वो कलाम ही आए इन्ननी अनल्लाह। ये तमाम जुमलो तो मुख्तसर लेकिन पूरी शरीयत आहे इन में। नबूवत बि आहे, तौहीद बि आहे, क़यामत बि आहे। नबूवत जो ज़िक्र आयो अनख्तर तो का मूं अवां के चुंडियो, अवां के नबी बनायो, रसूल बनायो। शरीयत में टे शयूं हूंदियूं आहिनि। ऐं ॿी तौहीद इन्ननी अनल्लाह, बेशक आऊं ही अल्लाह आहियां। जेको शुबो बि थियो त फिर को फ़रिश्तो त कोन्हे। अल्लाह फरमायो इन्ननी अनल्लाह, बेशक आऊं ही अल्लाह आहियां। त इन में तौहीद जो ज़िक्र आहे। ला इलाहा इल्ला अन, नाहे को माबूद मगर आऊं। इहो विर्द जेको कलमे जो आहे, ला इलाहा इल्ला अन, जंहिंजो हासिल आहे ला इलाहा इल्लल्लाह, इहो बार बार चवरायो वेंदो आहे। इहो जेसी ताईं दिलि में न लहे सही तरह, तेसी ताईं हक़ीक़त वाज़े कान थींदी आहे। नाहे को माबूद, हाजत रवा, मुश्किल कुशा, कारसात, दातार, दाता मगर आऊं। को पुकारण जे लाइक़ु नाहे त उनखे तव्हां सॾ ॾियो, उन खां मुरादूं घुरो, हाजतूं घुरो, पुट घुरो, धीअूं, मुलाज़मतूं, आफ़ियतूं घुरो। जॾहिं इलाह ॿियो को आहे ई कोन्हे मूंखां सिवा, त बसि सिर्फ़ु इहे शयूं मुंहिंजी कुदरत में आहिनि ऐं मूंखां ई घुरियूं वञनि। केॾो वाज़े बार बार असीं ॾिसूं, बसि चंद सीटुनि में इहो मज़मून बार बार अचे पियो, बार बार अचे थो। छाकाणि जो इहो मज़मून जल्दीअ सां दिलि में लहे कोन थो। इन जे करे जेका शइ जल्दीअ सां लहंदी कान्हे त उनखे बार बार दोहिराइबो आहे। पर इहो बार बार दोहिराइणु उनखे फ़ाइदो थींदो आहे जेको ॿुधे, पढ़े, तवजो करे। पर जेको क़ुरान खां एतिरो परे आहे, एतिरो परे आहे जेतिरो शैतान ला हौल वला क़ुव्वत इल्ला बिल्लाह खां भॼे थो। क़ुरान त पढ़नि कोन था असांजे नई नस्ल, नई टही, वधि में वधि मकतब में ज़ाहिरी अल्फाज के पढ़नि था, बाक़ी उनजो माना मफ़हूम उहो त पढ़नि ई कोन था, त पोइ हक़ीक़त किथे लहंदी। ला इलाहा इल्ला अना, नाहे को माबूद मूंखां सिवा। फ़अबुदनी, लिहाज़ा जॾहिं माबूद आऊं आहियां त इबादत जे लाइक़ु बि आऊं आहियां। फ़अबुदनी, मुंहिंजी इबादत कर। इहो तौहीद जो मज़मून आहे, मुंहिंजी इबादत कर। हीअ असीं सम्झूं था त सिर्फ़ु नमाज़ इबादत आहे, ठीकु आहे, उहा अल्लाह जे लाइ था पढ़ूं। लेकिन पुकारण, कंहिंखे सॾ ॾियणु, आवाज़ करणु, कलंदर, नूह या हुसैन वग़ैरह, त ख़ूब सम्झणु घुरिजे इहे सभु इबादत में अचनि। पुकारणु बल्कि अदुआ ओ मुख़ुल इबादत जो मग़ज़ दुआ ई त आहे। जॾहिं असां हज़रत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु के, हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु के या कंहिं ॿिए वली बुज़ुर्ग खे पुकारियो त या इबादत पिया करे। अल्लाह तो फरमाए त मूंखां सिवा कंहिंखे जे लाइ इबादत रवा कान्हे, जाइज़ कान्हे, ऐं असीं हितां पुकारियूं था त गोया इबादत पिया करियूं। क़ुरान इन जी नफ़ी पियो करे। त क़ुरान जी सदाक़त ऐं हक़ानियत दिलि में लहंदी त पोइ इहा शइ ते इंसान जो यकीन बि मज़बूत थींदो। फ़अबुदनी, मुंहिंजी इबादत करियो। त इबादत जी कई सूरतूं आहिनि, नमाज़, रोज़ो, ज़कात, इहे सभु इबादतूं आहिनि। उन्हनि सभिनी इबादतुनि में ख़ासि तरीन इबादत नमाज़ आहे। इन करे अल्लाह उनजो ज़िक्र कयो, वअक़िमिस्सलात लिज़िक्री। मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह फरमायो ऐं नमाज़ के क़ाइमु करियो मूंखे यादि रखण जे लाइ। नमाज़ जेका आहे सा सरापा ज़िक्र आहे। अल्लाहु अकबर खां चई अस्सलामु अलैकुम ताईं इहो सरापा ज़िक्र आहे। क़याम आहे, उन में जेकी पढ़िजे थो, रुकू आहे, क़ौमा आहे, सजदो आहे, त
तशहुद आहे, इहो सभु ज़िक्र आहे। इहो त थियो ज़बान सां ज़िक्र, ऐं ॿियनि उज़वनि सां बि ज़िक्र आहे। जो जिस्म पहिरीं बीठो आहे, पोइ रुकूअ में थो वञे, पोइ क़ौम में, इहो बि ज़िक्र आहे। गोया पूरो जिस्म हिन जो ज़िक्र पियो करे, सिर्फ़ु ज़बान नथी करे बल्कि पूरो जिस्म थो करे। त फ़ाबुदनी में नमाज़ अची वई, लेकिन अल्लाह ताला ख़ासि तरह सां वरी अलॻि करे नमाज़ खे ॿुधायो त नमाज़ खे अव्हां क़ाइमु करियो मूंखे यादि करण जे लाइ। को सॼो ॾींहुं वेही तस्बीह पढ़े, नमाज़ नथो पढ़े, त चूंकि अल्लाह जे हुक्म जी तामील कोन थो करे, त चइबो त हिन खे उहो ज़िक्र फ़ाइदो कोन पहुचाईंदो। असलात इमादुद्दीन इन करे चइबो, दीन जो स्तंभ आहे नमाज़। ऐं इन करे फ़रमायो वियो, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़त कफ़र, जेको नमाज़ खे छॾे थो ॼाणी बुझी त उन कुफ़र कयो। इहो काफ़िरनि जो कमु आहे। काफ़िर नमाज़ नथो पढ़े, मुस्लमान बि न पढ़े, त छा फ़र्क़ु रहे। इन करे हिते अल्लाह ताला ख़ासि तरह सां इन इबादत खे ज़िक्र कयो आहे। इबादत नमाज़ इहा तमामु उम्मतुनि ते रही आहे। इन करे मूसा अलैहिस्सलाम खे फ़रमायो वियो, व अक़िमिस्सलात लिज़िक्री, ऐं नमाज़ खे अव्हां क़ाइमु करियो मूंखे यादि करण जे लाइ। असांजे घरनि में नमाज़ जो एतमाम कोन्हे, को वक़्तु कंहिं पढ़ियो, सभु अफ़राद नथा पढ़नि, सभु वक़्त नथा पढ़नि, पाबंदी ऐं एतमाम सां नथा पढ़नि। अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं टी शइ आहे क़यामत। रिसालत जो बि ज़िक्र थियो, तौहीद जो बि ज़िक्र थियो, ऐं अॻियां अल्लाह फ़रमायो क़यामत। ॿुधो, इन साअत आतियतुन, बेशक क़यामत अचण वारी आहे या यकीनन ईंदी। हिकिड़ो त आहे मौत इनफ़रादी, इहा बि क़यामत आहे। मन मात फ़क़त क़ामत क़यामत हू, जेको फ़ौत थिए थो त उनजी क़यामत क़ाइमु थियो थी वञे। इहा इनफ़रादी आहे। ॿी इज्तिमाई क़यामत आहे। इक़्तरबतिस साअ, उहा सभिनी खे जम के वेंदो हिकिड़े ई मैदान में, जंहिंजो ज़िक्र बि बार बार क़ुरान में अचे थो त इन साअत आतियतुन, बेशक क़यामत अचण वारी आहे। अकाद उख़फ़ीहा, आऊं उनखे लिकाइण थो चाहियां, मख़फ़ी थो रखणु चाहियां, त इहा सभिनी खां मख़फ़ी रहे। अंबिया खां बि, ॿियनि औलिया खां बि, सारी इंसानियत खां, सभिनी खां, फ़रिश्तनि खां, सभिनी खां इनखे, इन जे वक़ू खे लिकाइण थो चाहियां, मख़फ़ी थो रखां। छाजे करे, लितुजज़ा कुल्लु नफ़्सिन बिमा तसआ, लेकिन क़यामत ईंदी ज़रूरु। छाजे करे ईंदी, त लितुजज़ा जो ताल्लुक़ु आहे इन साअत आतियतुन सां, ताकि हर शख़्स खे जब बदिलो ॾिनो वञे उनजो जंहिंखे हू करे थो। मालूम थियो दुनिया दारुल जज़ा न आहे, हिते बदिलो कोन मिलंदो। बसा औक़ात हिते वॾे खां वॾो मुजरिम फ़िरौन, हामान, क़ारून, शद्दाद, सभ खां वधीक जागीरदार मालदार हुआ। उन जे मुक़ाबले में अंबिया अलैहिमुस्सलाम मुफ़लिस हुआ बिज़ाहिर। त दुनिया दारुल जज़ा कान्हे, कॾहिं कॾहिं मामूली चाबुक चखाए थो वञे, वरना दारुल जज़ा आख़िरत आहे। अल्लाह फ़रमाए क़यामत छाजे लाइ आहे, लितुजज़ा कुल्लु नफ़्सिन बिमा तसआ, ताकि हर नफ़्स खे जज़ा ॾिनी वञे उन जी जेका हू करे थो, जेके हरकतूं करे थो। शिरक कई, बिदअत कई, फ़िस्क़ व फ़ुजूर कई, तौहीद खे इख़्तियार कई, अल्लाह ताला खे यादि कई, ज़िक्र व अज़कार कई, हर कयल शइ जो उनखे बदिलो मिले। अहिड़े तरीक़े सां लितुजज़ा जो ताल्लुक़ु अकाद उख़फ़ी सां बि आहे, त आऊं क़यामत खे मख़फ़ी थो रखणु चाहियां, ताकि इंसान दुनिया में आज़ादीअ सां कमु कनि, नफ़े ऐं नुक़सान खे सम्झी। हा, अलबत्ता
जॾहिं क़यामत ईंदी त पोइ हर नफ़्स खे उन जी जज़ा ॾिनी वेंदी। त गोया टई शयूं अची वयूं हुन में, रिसालत बि आई, तौहीद बि आई, क़यामत बि आई। इहे टिनि शयूं तमामु ज़रूरी आहिनि। अगरि को आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ते ईमान न आणे या ईमान तो आणे पर ख़ातमुल नबीयीन न मञे, आख़िरी नबी न मञे, त इहो बि मोमिन कोन्हे। तौहीद खे मञे थो, रिसालत खे नथो मञे, तौहीद खे मञे थो, क़यामत खे नथो मञे, तॾहिं बि मोमिन कोन्हे। इन्हनि टिनी शयुनि ते ईमान आणणु ज़रूरी आहे। आख़िर में अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे फ़रमायो, नबी मासूम हूंदो आहे, उन खां कबीरा गुनाह त छा सग़ीरा बि कोन थींदो आहे, लेकिन उन्हनि खे ख़िताब आहे, मक़सदु आहे उम्मत खे ॿुधाए, फला यसुद्दन्नक अनहा मन ला युमिनु बिहा, अव्हां खे इन क़यामत खां न रोके हर उहो शख़्स जेको क़यामत ते ईमान नथो आणे, वत्तबअ हवाहु, ऐं पंहिंजी ख़्वाहिश जी पैरवी थो करे। नतीजो छा थींदो? फ़तरदा, पोइ तव्हां बि हलाकत में पइजी वेंदो। यानी सोहबत अगरि ग़ैर मोमिन सां रखंदो, जेको मोमिन कोन्हे, मल्ला योमिन बिहा, जंहिंजो क़यामत ते ईमान ई कोन्हे, ऐं पंहिंजी ख़्वाहिश जे पुठियां थो लॻे, अल्लाह ताला जे अवामिर खे पुठी थो ॾे, अव्हां ईअं न कजो। अगरि ख़ुदा न ख़ासा अव्हां त मासूम आहियो, पर जे ईअं करियो, उन्हनि जे पुठियां लॻो, उन्हनि जी राय खे वठो, त फ़तरदा, पोइ तव्हां बि हलाक थी वेंदो, किरी पवंदो। रद्दी माण्हू मथां ई खां हेठि किरी पवंदो, रसूल त हुयो, लेकिन पोइ इन मक़ाम ऐं मनसब खां हटी हेठि किरी पवंदो। मक़सदु उम्मत खे ॿुधाइणु आहे त ख़राबु सोहबत हूंदी, मुशरिकनि सां सोहबत हूंदी, ऐं हिकिड़ी त आहे उन्हनि सां उन्हनि जी ख़ैर ख़ाईअ जे लाइ मुलाक़ात, त उहे राय रास्ते अचनि, ऐं ॿियो आहे त उन्हनि जे नज़रिए खे अपनायो वञे, त हू बि नथा ईमान आणियूं, नसीब न आणियूं, उहो बि ख़्वाहिश जी पैरवी था कनि। असीं बि ख़्वाहिश जी पैरवी कंदासूं त तबाह थींदा। हमेशह सुठे मुआशिरे में रहिजे, सुठे माहौल में रहिजे, नेकनि ऐं सालिहनि जी सोहबत इख़्तियार कजे, पोइ शैतानी ऐं नफ़सानी हमलनि खां इंसान बची सघे थो। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। रब्बना ज़लमना अनफुसना लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। अस्लिह लना शअनना कुल्लह वला तकिलना इला अनफुसिना तरफ़त ऐन। अल्लाहुम्मा ला तदअ लना ज़ंबन इल्ला ग़फ़रतह वला हम्मन इल्ला फ़र्रजतह वला दैनन इल्ला क़ज़ैतह वला मरीज़न इल्ला शफ़ैतह वला हाजतन मिन हवाइजिद दुनिया वल आखिरति इल्ला क़ज़ैतहा या अरहमर राहिमीन। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहबिही अजमाईन। आमीन बिरहमतिका या अरहम।